साईं मूंखे पैसा था खपनि। हाँ सुभाणे मोकिलींदोमांइ। अॼु त मूं वटि कोन्हे, सुभाणे मां ॿिए अकाउंट ते मोकिलींदोमांइ। साईं मूंखे खपनि त अॼु पैसा, पर तव्हां चओ था त पोइ सुभाणे मोकिलिजो। मूंखे न समुंड ॾे पैसा मोकिलिया न, पोइ इन करे सुभाणे 12 बजे मां तोॾे पैसा मोकिलियां थो, पर पैसा कोन्हनि मूं वटि यार, ग़रीब थी वियो आहियां मां। साईं ईअं कीअं आसरो ॾेई वरी फंटागिरी थो करीं? आसरो न ॾींहुं आहे, मूंखे हाणे पैसा खपनि सुभाणे, ईअं त न कनि न, फंटागिरी आहे मूंसां त न करे, मूंखे पैसा खपनि सुभाणे। अरे बाबा पैसा खपनि, पैसा काॾे विया? तूं परेशान नथी, तोखे पैसा खपनि न। अरे यार तूं समुंड ॾे बि मोकिलणा, सुभाणे तोॾे बि मोकिलियां थो, पैसा खपनि। अरे बटू काढियो। हाँ साईं हाँ, अला सही आहे साईं, सुभाणे यादगिरी सां पैसा मोकिलिजां 12 बजे। हाँ भाउ मां मोकिलींदोमांइ सुभाणे, तूं वञ भले। चङो थियो वियो, जान छुटी। सुभाणे नंबर बि बंदि करे सुम्ही पवंदासीं, न ॻोल्हींदो न ख़बर पवंदसि। नंबर बंदि था करे छॾियो।